नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त खैबर में भिक्षा भरिसां तालीम नेकार स्कूल मां माल ॿधी मास्तर घर वेठे पगारूं खणण लॻा आहिनि। खैबर जे ॻोठ सादिक राहो जे स्कूल में 1 साल खां पढ़ाई वारो अमल बंदि। स्कूल में पढ़ाई थियण बदिरां गॾ ऐं ॿकरियूं ॿधल, फर्नीचर ऐं दरदरियूं चोरी। स्कूल में मुक़रर ॿ उस्ताद घर वेठे पगार खणण लॻा आहिनि। 200 खां वधीक ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह। खैबर ऑफिस जा चकर काटण बावजूदि केर बि नोटिस वठण वारो न आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त खैबर में भिक्षा भरिसां तालीम नेकार स्कूल मां माल ॿधी मास्तर घर वेठे पगारूं खणण लॻा आहिनि। खैबर जे ॻोठ सादिक राहो जे स्कूल में 1 साल खां पढ़ाई वारो अमल बंदि। स्कूल में पढ़ाई थियण बदिरां गॾ ऐं ॿकरियूं ॿधल, फर्नीचर ऐं दरदरियूं चोरी। स्कूल में मुक़रर ॿ उस्ताद घर वेठे पगार खणण लॻा आहिनि। 200 खां वधीक ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह। खैबर ऑफिस जा चकर काटण बावजूदि केर बि नोटिस वठण वारो न आहे।